लॉन्ग मार्च के हवाले सां इहो तव्हां छा पैगाम ॾियणु चाहींदो न्याज़ी हुकूमत खे? न्याज़ी हुकूमत खे असां इहो पैगाम था ॾियणु चाहियूं त तो जेको मुल्क जी तबाही कई आहे उन जे ख़िलाफ़ु अॼु सिंध जी पाकिस्तान जी आवाम सुजाग थी आहे ऐं निकिरी पई आहे ॿाहिरि रोडनि ते। असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻुवाणी में जीअं त तव्हां ॾिसो त ग़रीब जी ज़िंदगी अजीरन थी वई आहे, न हुन वटि को जीअण जो को सभु हक़ सभु दर बंदि करे छॾिया आहिनि। हिकिड़ो त महांगाई, तव्हां पेट्रोल महांगो, खाधे पीते जी शयूं महांगियूं, हर शइ महांगी कई आहे। उन ई सिलसिले में अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब अवाम जे हक़नि लाइ कराची कायदे आज़म जे मदार खां लॉन्ग मार्च इस्लामाबाद ताईं शुरू कयो आहे ऐं इंशाअल्लाह इहो लॉन्ग मार्च न्याज़ी हुकूमत जी उन में आख़िरी कोको साबित थींदो। साईं तव्हां छा चवंदो सॼे सिंध मां इहो जेको लॉन्ग मार्च निकिरे पियो न्याज़ी हुकूमत जे ख़िलाफ़, त न्याज़ी हुकूमत जो ख़ात्मो ईंदो या न? इंशाअल्लाह ईंदो, असां पूरा उम्मीद आहियूं। ऐं हींअर तव्हां पाण ॾिसो त हींअर हर माण्हू बेज़ार आहे ऐं हर माण्हू तव्हां ॾिसो त कहिड़ो माना जोशो ख़रोश आहे माण्हुनि में त हिन ज़ालिम हुकुमराननि मां जान छॾायूं। इंशाअल्लाह न्याज़ी हुकूमत जो ख़ात्मो ज़रूरु ईंदो।